एम्पावरमेंट जो हूअं त मुख़्तलिफ़ डेफिनेशन्स आहिनि NGOs वटि मुख़्तलिफ़ आहिनि सोशल साइंटिस्ट मुख़्तलिफ़ उनखे ॿुधाईंदा आहिनि वुमेन राइट एक्टिविस्टनि वटि मुख़्तलिफ़ आहिनि हक़ीक़त में वुमेन एम्पावरमेंट औरत जी ख़ुदमुख़्तियारी या औरत जे बाइख़्तियार हुजण खे चयो वञे थो आम तौर ते असां ॾिसंदा आहियूं त औरत जी ख़ुदमुख़्तियारी खे शुरू कयो वेंदो आहे हुनजी माशी ख़ुदमुख़्तियारी सां मां जेका सम्झां थी त इहो ग़लति आहे त रुॻो माशी ख़ुदमुख़्तियारी औरत जी ख़ुदमुख़्तियारी उन में हिकिड़ो स्टेप उनखे जेका असां ख़ुदमुख़्तियारी में इज़ाफ़ो त करे सघे थी रुॻो ईअं चवणु त माशी ख़ुदमुख़्तियारी सां ई औरत जी ख़ुदमुख़्तियारी थींदी आहे इहो शायदि सही न थींदो जीअं असां पंहिंजे समाज जे अंदरि ॾिसूं था त केतिरियूं ई औरतूं माशी तौर ते ख़ुदमुख़्तियार थी हुजनि पर पंहिंजी ज़िंदगी जे बारे में फ़ैसिला करण जे बारे में पाण सां लाॻापियल फ़ैसिला करण जे बारे में पंहिंजे घर जा फ़ैसिला करण जे बारे में या सॼी माना जेका असां माशरती जे लिहाज़ खां फ़ैसिला साज़ी जे कंहिं बि अमल जूं शरीक नथी हुजनि औरत पंहिंजे लाइ पंहिंजे माना फ़र्दी हैसियत में शख़्सी हैसियत में पंहिंजे लाइ छा चूंडे थी ऐं छा उहो जेको पंहिंजे लाइ चूंडे थी जेको पंहिंजे लाइ चाहे थी उहो इख़्तियार करण में बाइख़्तियार आहे या न आहे उनजी हक़ीक़ी डेफिनेशन इहा आहे हाणे उन में मिसाल जे तौर ते अगरि का जेका असां छोकिरी या औरत उनजी ख़्वाहिश आहे वॾी जेका असां क्रिकेट जी फुटबॉल जी या का वॾी प्लेयर हुजे ऐं उहा जेकॾहिं नथी थी सघे समाज जे करे रुकावटनि जे करे त मां सम्झां थी त असां उनजे लाइ इहो न चई सघंदासीं चाहे माशी तौर ते केतिरी बि ख़ुदमुख़्तियार हुजे असां उनजी ख़ुदमुख़्तियारी खे जेको आहे सो मुकमल ख़ुदमुख़्तियारी या मुकमल तौर ते बाइख़्तियार हुजणु नथा चई सघूं ॾिसो असां सभ खां वॾो चवंदा आहियूं त औरतुनि जे अॻियां वधण जे राह में सभ खां वॾो रुकावट पिदरशाही निज़ाम आहे पिदरशाही निज़ाम खे जेकॾहिं असां सम्झाइण जी कोशिशि कंदासीं त उनमें तव्हांजो कल्चर उनमें तव्हांजी जेका असां रियासती जेके कानून रियासती ढांचो उनमें तव्हांजो पंहिंजो माना फैमिली सभु शयूं अची वञनि थियूं सॼो समाज रियासती मिशनरी समेत सॼो समाज उन में अची वञे थो जेको औरत खे ख़ुदमुख़्तियार थियण में रुकावट हुजे थो मिसाल जे तौर ते मूं तव्हांखे सवेरे ॿुधायो त माना औरत जी ख़ुदमुख़्तियारी खे असां डिफाइन कयूं था हुन सां उहा केतिरी बाइख़्तियार आहे बाइख़्तियार हुजण जे लाइ असां चऊं त मिसाल जे तौर ते जेकॾहिं का छोकिरी शादी करणु चाहे थी कंहिंसां करणु चाहे थी शादी नथी करणु चाहे अकेलो रहणु चाहे थी कमाइणु चाहे थी कमाइणु नथी चाहे कहिड़ो शोबो अख़्तियार करणु चाहे थी कहिड़ो शोबो अख़्तियार नथी करणु चाहे इहे सभु उहो अख़्तियार पंहिंजा फ़ैसिला पाण करे सघे बिना कंहिं डपु बिना कंहिं ख़ौफ़ जे हाणे इहो पहिरियों मरहलो आहे ॿियो मरहलो इहो आहे त जेकॾहिं अगरि उहा चाहे थी त छा उनखे उहे मौक़ा मिलनि था समाज जे अंदरि छा अगरि हू जीअं मूं तव्हांखे सवेरे ॿुधायो त अगरि हू रांदीगर थियणु चाहे थी अगरि हू डांसर थियणु चाहे थी अगरि हू अदाकारा थियणु चाहे थी अगरि हू मॉडल थियणु चाहे थी अगरि हू अहिड़ी जेका असां शोभा अख़्तियार करणु चाहे थी जेको समाज में आम रवाजी तरीक़े सां एक्सेप्टेबल न हुजे त छा उहे उनखे रस्ता आहिनि उहे माना जेके आहिनि से मिसाल जे तौर ते उनखे फैमिली जे तरफ़ां बि इजाज़त आहे उहो पाण बि चाहे थी छा उनखां पोइ छा ॿिया मौक़ा आहिनि समाज जे अंदरि त उन वारे सां असां ॾिसंदासीं त मुख़्तलिफ़ औरतुनि खे त ॼमण खां वठी वॾे थियण खां वठी मरण ताईं विक ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके आहिनि से रुकावटूं आहिनि कॾहिं समाजी आहिनि कॾहिं कुटुंब जे पारां आहिनि कॾहिं रियासत जे पारां आहिनि कॾहिं माशरे जे पारां आहिनि हिकिड़ी नंढड़ी ऐं आसान तव्हांखे मिसाल ॾियां मिसाल जे तौर ते मां कहिड़ो लिबास पाइणु चाहियां थी मूंखे मुकमल तौर ते मूंखे पंहिंजे घर जे तरफ़ां मुकमल तौर ते आज़ादी आहे पर छा जेको मां लिबास पाइणु चाहियां थी उहो पाए मां जेकॾहिं घिटीअ में वञा जेकॾहिं मां ॻोठ में वञा या मां काई अहिड़ी जॻह ते वञा त उहो मुंहिंजे लाइ मुमकिन हूंदो या न त इहो असांखे ॾिसणु खपे त औरत जे अॻिते वधण जे लाइ जेके बि जेका आहिनि उन जे विच में खोड़ सारियूं रुकावटूं आहिनि मुख़्तलिफ़ जेके आहिनि से मरहलनि ते ॾिसी सघिजे थो थुल्हे लेखे में असां चवंदा आहियूं त जेका औरत जी एम्पावरमेंट आहे उनखे हिकिड़ी हूंदी आहे मैक्रो लेवल हिकिड़ी हूंदी आहे माइक्रो लेवल हिकिड़ी टी लेवल हूंदी आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं मीज़ो लेवल घणी रुकावट उते मीज़ो में बि हूंदी आहे मिसाल जे तौर ते मैक्रो लेवल जेका असां कहिड़ी आहे जेका तव्हां पूरो सॼी जेका असां जेका तव्हां चओ त हुकूमती तौर ते रियासती तौर ते इदारती तौर ते
जेकॾहिं तव्हां माइक्रो लेवल आहे त उहा फैमिली जे तौर ते, पर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त मैक्रो ऐं माइक्रो ॿिन्ही जे तरफ़ां तव्हांखे का बि रुकावट न आहे, पर समाज उनजे लाइ न तयारु आहे। हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॾियां, क़ानूनी तौर ते, मज़हबी तौर ते, शख़्सी तौर ते औरत शादीअ में पंहिंजी जेका असां ख़्वाहिश रखी सघे थी कंहिंसां शादी करणु चाहे, उनजे बावजूदि असां ॾिसूं था त उहे क़ानूनी उनखे हक़ु हासिलु आहे, मज़हबी उनखे हक़ु हासिलु आहे, ऐं घणे भाङे उनखे पंहिंजी फैमिली बि उहो हक़ु ॾेई सघे थी। पर उहा कॾहिं सौट जे हथां, कॾहिं मासात जे हथां, कॾहिं चाचे जे हथां, कॾहिं मामे में जे हथां जेका सां मारी वञे थी, त उनजो मतिलबु इहो आहे त समाज में मुख़्तलिफ़ सतह ते मुख़्तलिफ़ जेके आहिनि रुकावटूं आहिनि, जेके हक़ीक़त में पिदरशाही जेका असां वैल्यू सिस्टम आहे, पिदरशाही जेको सो क़दरनि जे माना समाजी क़दर आहिनि, उहे उनजे विच में रुकावट आहे। निज़ाम ख़तमु थियण जे लाइ का असां ईअं को जीअं प्रोजेक्ट में प्लान ॾिबो आहे त 5 साला प्लान, 10 साला प्लान, इहो हिकिड़ो हिस्ट्री जो कोर्स आहे। हिस्ट्री जो कोर्स ईअं आहे त औरत जी जेका सब्जुगेशन आहे, औरत जी जेका जेको इस्तेसाल आहे, या औरत जी जेका ग़ुलामी आहे, या जेको औरत जो जेका उनजी सपरेशन आहे, उहा के हिकिड़े अमल सां न थी आहे। उहा मुख़्तलिफ़ माना साल, हिकिड़ो गडा लहर जो किताबु आहे जंहिंमें हुन ॿुधाए थी त 5000 साल लॻा आहिनि पिदरशाही निज़ाम जे मुकमल थियण में, त लाज़मी तौर ते उहे ओतिरी ई जेका असां जेको सो वक़्तु लॻी सघे थो उन मां ॿाहिरि निकिरण में। घणा माण्हू चवंदा आहिनि त हीअ औरतुनि जा कमु थियनि पिया, हीअ तव्हांजा कानून पास थियनि पिया, हीअ सभु पोइ जेका असां तब्दीली छो नथी अचे। उन्हनि खे थोरो इहो सम्झणु खपे त समाजी, माशरती ऐं तारीख़ी तौर ते इन सॼे निज़ाम खे ॾहण लाइ हिकिड़े डिघे प्रोसेस जी ज़रूरत आहे। उन में तव्हांजी जेका जेको सो फैमिली, उन में तव्हांजो समाज, उन में तव्हांजी रियासत, उन में तव्हांजा इदारा, इन्हनि खे सभिनी खे जेका असां गॾिजी कमु करिणो आहे। पर उन में जेका बुनियादी जेका शइ आहे, उहा बुनियादी शइ आहे, उहा मञणी पवंदी, जंहिंजे लाइ न समाज तयारु आहे, न रियासत तयारु आहे, न ई फैमिली तयारु आहे। उहो आहे त औरत खे बराबरि जो इंसानु, बराबरि जो शहरी सम्झो वञे थो। रियासत जेकॾहिं चवे थी त जेकॾहिं मुल्क जो सदर हिकिड़ो मर्द हुजणु खपे, उनजो मतिलबु आहे त उहा रियासत औरत खे मुकमल तौर ते जेका असां बराबरि जो इंसानु नथी सम्झे। जेकॾहिं घरू सतह ते अचूं था, जेके बि रिश्ता आहिनि, ज़ाल मुड़ुस जो रिश्तो हुजे, माउ पीउ जो रिश्तो हुजे, भेण भाउ जो रिश्तो हुजे, उहे छा बराबरी जी बुनियाद ते आहिनि? उते असां ॾिसूं था त अणबराबरी आहे। साॻे तरीक़े सां समाज में वञूं था त समाज में तव्हांखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके आहिनि से मुहावरा ॿुधण में अचनि था त औरत जो अकुलु खुड़ी में थिए थो, या औरत खे अकुलु आहे कोन, या औरत जज़्बाती थिए थी, या औरत जे जेका असां चवण ते जिन घर हलायो उहे तबाह थी विया, या औरत फितनो आहे। त अहिड़े क़िस्म जो जेको आहे तासुब मौजूदु आहे। त इन हवाले सां मां इहो ज़रूरु चवंदसि त हीअ सभु जेकी शयूं आहिनि, जेसिताईं उनखे मुकमल इंसानु, उनखे बराबरि जो इंसानु सम्झो वञे, पोइ उनजा फ़र्दी जेके शख़्सी जेके उनजा हक़ आहिनि उहे मञिया वञनि। उनखां पोइ ई माना ॿिया स्टेप थी सघनि था। त हाणे जेके आहिनि से उनखे इंसानु बराबरि वारी इंसान खे जेका असां उन सतह ते पहुचण जे लाइ कहिड़े क़िस्म जूं जेके आहिनि से असांखे क़दम खणणु खपे। मां ख़ासि तौर ते चवां थी औरतुनि जे हवाले सां त तमामु घणो लिटरेचर माना हाणे मौजूदु आहे। ऐं इहो तव्हांखे ॿुधाईंदी हलां त बुनियादी तौर ते 1960 जे खां पोइ जेका असां औरतुनि जी तहरीक फेमिनिज़म जे नाले सां जेका असां पोइ थी आहे, उनखां पोइ फेमिनिस्ट लिटरेचर मौजूदु आहे। उनखां पोइ जेके आहिनि से यूनिवर्सिटियुनि जे अंदरि जेके से वुमेन स्टडीज़ जा डिपार्टमेंट मौजूदु आहिनि, जेंडर स्टडीज़ जा डिपार्टमेंट मौजूदु आहिनि, अकेडमिक डिस्कोर्स मौजूदु आहिनि, समाजी जेके आहिनि से मौजूदु आहिनि। पर बुनियादी तौर ते जेके कुझु किताब आहिनि जेके आहिनि से चई सघे थो, जीअं मूं तव्हांखे हिकिड़ो ज़िक्र कयो त गडा लर्नर जो किताबु आहे द क्रिएशन ऑफ पेट्रियार्की, माना पिदरशाही निज़ाम पैदा कीअं थियो आहे, उहो पढ़णु लाज़मी आहे। ॿियो हिकिड़ो मार्क्स ऐं एंगल्स जो किताबु आहे जंहिंमें जेको आहे सो हिन जी रियासत ऐं कुटुंब जे ओरिजिन जे बारे में ॿुधायल आहे, द ओरिजिन ऑफ स्टेट एंड द फैमिली। उहो माना पढ़ण लाइ लाज़मी आहे, जंहिंसां सम्झी सघिजे थो इहो तारीख़ी तौर ते इस्तेसाल की आहे। ॿियो एंथ्रोपोलॉजिकल तमामु घणियूं स्टडीज़ आहिनि, तमामु घणो जेको सोशलिस्ट लिटरेचर इन जे बारे में मौजूदु आहे, उहो पढ़ी सघिजे थो। उन में मां तव्हांखे जेकॾहिं नाला खणा
त खोड़ सारा जेके आहिनि से शीला रॉबर्टसन जा जेके आहिनि से काफ़ी बुक थी सघनि था तव्हांखे जेके आहिनि से पुराणे जेके से दौर जा जेकॾहिं मां तव्हांखे ॿुधायां त रोज़ा लिंगज़बर्ग जा काफ़ी जेके आहिनि से तहरीरूं आहिनि तव्हांखे जेके आहिनि से हुन जूं जेके मतिलबु पुराणे उन दौर जा आहिनि उनमें बि तव्हांखे जेके आहिनि तमामु घणो जेको आहे लिटरेचर औरत जी आज़ादी उनजी शख़्सी आज़ादी उनजी माना जिस्मानी आज़ादी उनजी जेका असां विल जी आज़ादी उनजे बारे में तमामु घणा जेके आहिनि से न सवाल थियल आहिनि पर मां सम्झां थी त माना हीअ जेके बुनियादी किताब आहिनि इहे पढ़णु ॾाढा जेके आहिनि से लाज़मी आहिनि उनमें बि मां तव्हांखे इहो ॿुधाईंदी आहियां त बेटी फ्राइडन जो ई किताबु हुयो जेका असां फेमिनाइन मिस्टेक उन किताब सॼी दुनिया में माना जेका इन क़िस्म जो जेको आहे सो सवाल आंदो हुयो जंहिंमें हुन खोड़ सारे औरतुनि जा इंटरव्यू कया हुया उन्हनि इंटरव्यूज़ में माना हुन जेका असां कोशिशि कई औरतुनि खां माना पुछण जी जेका असां हुन चयो त हिकिड़ी जेका असां उन हिकिड़ी नतीजे ते पहुती त मां सभिनी औरतुनि जे घरनि में वञा थी ऐं उन्हनि खां पुछां थी ॾाढियूं वेल ऑफ फैमिलीज़ सां रिच फैमिली जूं औरतूं बि आहिनि इहे बि आहिनि पर उहे सभु माना मूंखे लॻे थो त उहो अंदरां के जेका अंदर जी ख़ुशी चइजे थी अंदर जी आज़ादगी चइजे थी ॾाढियूं डिप्रेशन में आहिनि ऐं उते चयो त औरतूं एतिरे डिप्रेशन में छाजे करे आहिनि सभिनी खे इन क़िस्म जो अहसासु आहे त शख़्सी हवाले सां फ़र्दी हवाले सां जेके हू जेको कुझु करणु चाहिनि थियूं समाज जे अंदरि तख़लीक़ी अंदाज़ में जेको कुझु करणु चाहिनि थियूं शायदि समाज उन जे लाइ घणनि जॻहियुनि ते रुकावट बणिजे थो जिते रुकावट बणिजे थो ऐं उहा जेकॾहिं समाज सां किथे ओड़े नथी सघे किथे ॻाल्हाए नथी सघे किथे चई नथी सघे उन जे हवाले सां उहा अंदरि में औरत डिप्रेस थिए थी इन क़िस्म जा खोड़ सारो जेको आहे सो लिटरेचर आहे जेको पढ़ी सघे थो पर ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं असांजा नौजवान छोकिरियूं या छोकिरा हक़ीक़ी तौर ते हिन में पढ़णु चाहिनि था उनखे तमामु घणी जेके आहिनि से अॼुकल्ह त नेट ते अवेलेबल आहे तमामु घणो लिटरेचर